हैदराबाद में कासमाबाद जे फेज़ 2 जा रहवासी असिस्टेंट कमिश्नर अब्बास सर जी दांह खणी प्रेस क्लब पहुची विया। कासमाबाद जे इलाइक़े फेज़ 2 जे रहवासी सिकंदर अली सोलंकी, ज़ाहिद कुरैशी ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हुकूमत तोणी बल्दियाती नुमाइंदनि 25 खां 30 सालनि खां ई संदन इलाइक़े में को बि तरक़ियाती कमु नाहे करायो। संदन चवणु हो त गटरनि जो पाणी घरनि अॻियां बीहण करे पाड़े वारनि पाण में मिली करे पंहिंजी मदद पाण ड्रेनेज निज़ाम दुरुस्त करायो, पर इलाइक़े में रहंदड़ बाअसर शख़्स मंज़ूर मेमण असिस्टेंट कमिश्नर कासमाबाद ज़रिए ड्रेनेज निज़ाम खे हद दख़लियूं ॼाणाए ड्राहे छॾियो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि चयो त ड्रेनेज निज़ाम ड्रहण सबबि गटरनि जो गंदो पाणी घरनि आॾो बीह रहियो आहे। हुननि कमिश्नर हैदराबाद समेत डिप्टी कमिश्नर खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी ड्रेनेज निज़ाम दुरुस्त करे परेशानियुनि खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk